चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे SSP नोटिस वठे रिपोर्ट करे रहियो आहे इसरार चांडियो। जीअं त नाज़रीन सुल्तानकोट भरिसां जानवा जे इलाइक़े में बदअमनी जी जेका बाहिबरी थी आहे उन में ही ॻोठाणा थाणे जानवा जे अॻियूं सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिते मौजूदु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। थाणो जानवा जे हद में असांजे ॻोठनि में रोज़ मामूल बणी चुको आहे। चोरियुनि जो रोज़ानो चोरी थी रहियो आहे। जेकॾहिं बाअसर माण्हुनि जी चोरी थिए थी पई उनखे फिलफोर SHO साहब मोटाए करे उनखां माज़रत करे थो पियो। जेकॾहिं असां ग़रीबनि जूं 15 ॾींहं अॻु में चोरी थी वई आहे में अॼु ॾींहं ताईं SHO साहब को उनजो मुतालबो करण लाइ असांजे दर ते बि न आयो। असांजे ख़िलाफ़ को बि आवाज़ न उथारियईं। कंहिं न पुलिस खे चई न कंहिंखे बि चई। असां SSP सां इहो मुतालबो कयूं था पिया जानवा SHO खे हटाए करे असांखे अमन मिले। 15-20 ॾींहं जलाल पहाड़ जो में चोरी थियो आहे ऐं HO साहब चयो त मां तव्हांखो जीअं मोकल खो ईंदुमि तव्हांखे में वापसि कराईंदुमि ऐं हिंटे जो उनखे तक़रीबन मूंखे लॻे थो 2 महीना अढाई गुज़री विया। हिंटे जो न HO साहब पाण ज़ाहिर आहे ऐं न ई असांजो को में मिलियो आहे। त जानवा हद में मुंहिंजी चोरी थी वई में अॻु में SHO साहब ॾे फ़ोन कईसीं त अॻु में इनकार कयईं त मुंहिंजी हद ई न आहे। बाद में जेको आहे पोइ आयो देरि सां पहिरें वाडू घुरायासीं। पहिरियों खणी वियासीं उते जेको आहे पहिरें वाडू पंहिंजो SHO खे चोरनि जा नाला बि ॿुधाया। रोज़ चोरियूं रोज़ फुर कॾहिं कोच फुरजनि था कॾहिं कोच मां से माण्हू लाहिनि था कॾहिं मोबाइल कोच वारनि जा फुरजनि था कॾहिं मोटरसाइकिल फुरजनि था कॾहिं ट्रैक्टर ट्राली वारनि खां फुरजनि था। चोरियूं त रोज़ाना साईं जानवा थाणे हद में आहिनि। डेली चोरियूं से बासर माण्हुनि जा चोरियूं हिकु ॾींहं में वापसि ग़रीब जो जेको आहे त 6 महीननि में बि वापसि ई न थिए थो। SSP अलाए छा हिन SHO में ॾिठो आहे जंहिंखे जानवा थाणे ते बार बार वापसी थो रखराए। महिरबानी करे इन SHO खे हटायो वञे। असांखे नओं SHO खपे। अवां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ही जेके सरापा एहतिजाज बणियल आहिनि त जानवा जे इलाइक़े में रोज़ बदअमनी वधी वई आहे। चोरियूं फुरूं धाड़ा मोटरसाइकिल फुर करणु पैसा रोक रक़म ऐं इलाइक़े हिननि फौरी मुतालबो SP शिकारपुर कयो आहे त को ईमानदार SHO मुक़ररु कयो वञे। इसरार अली चांडियो KTN न्यूज़ सुल्तानकोट। जी नाज़रीन अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदासीं त सुप्रीम कोर्ट में मॉडल टाउन साने केस जी ॿुधणी थी आहे। मॉडल टाउन साने केस बाबति करण जो हुकुम